बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह बहनान में मैं तहांजी मेज़बान तेरी मवा नाज़रीन यकीन जिथे भी होंदो खुश होंदो आबाद होंदो ऐं जिते नाज़रीन जुमे जो भलारो ॾींहुं बाबरकत ॾींहुं जुमे जी तव्हांखे लख लख मुबारक हुजनि सभिनी खे जुमे जी जीअं तयारियूं नमाज़ जे हवाले सां केतिरी अफ़ज़ल हूंदियूं आहिनि ऐं घर में हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल जेको आहे ठही वेंदो जुड़ी वेंदो आहे त ॾिसो मर्द हज़रात जेको ऑफिस जा हूंदा आहिनि या पंहिंजे कारोबार ते हूंदा आहिनि त यकीनन हू जल्दी घर अची वेंदा आहिनि छो त हुननि खे नमाज़ जेकी आहे जमात सां पढ़णी हूंदी आहे हुन सां गॾो गॾु पंहिंजे ॿारनि खे जेको आहे ख़ासि तौर ते जेके हुननि जा पुठियां हूंदा आहिनि त उन्हनि खे गॾु पाण सां गॾु वठी वेंदा आहिनि त नमाज़ पढ़ण लाइ उहो ख़ूबसूरत जेको आहे इन्वायरमेंट हूंदो आहे ख़ासि तौर ते तयारी जे हवाले सां जुमे जे हवाले सां त ॾिसो को बहितरीनु एॾे टेस्टी जेके ताम ठहंदा आहिनि क्योंकि जो असांजो चो त असांजो ईद वांगुरु जो इहो असांजो ॾियारो आहे ऐं जिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे जिते अदा सजाद के भलीकार कंदमि टपाल मेज़बान जे तावन से उनके ढाबे ते बीठल आहिनि कि बहितरीन चांहि ठाहे असांखे अदा सजाद पीआरींदा अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहे ज़बरदस्त चांहि जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे ऐं साथ तव्हांजो बि हूंदो असां लेकिन फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जीअं त नाज़रीन कल्ह मूं तव्हांखे जीअं चयो त असांजी औताक जेको ॿाहिरां टेलीविज़न ते प्रोग्राम था ॾिसो पिया हुनजो टीज़र या प्रोग्राम तव्हां कंटिन्यूसली ॾिसंदा अचो पिया त यकीनन इलाही मुनफ़रिद ऐं काफ़ी जेके एप्रिशिएशंस बि मिली आहे असांजे सॼे पूरे सिंध ऐं पूरे पाकिस्तान मां ऐं हिकु मक़बूलियत एॾी माणे चुको आहे त हर सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया इन करे जेको राति जेको तव्हांखे जेको सरप्राइज़िंग तव्हांखे जेको आहे उन ते इवेंट जेको आहे सितारनि जी शाम जेके आहे कचहरी रखी वई हुई ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में जंहिंमें सिंध जे जेके गीतनि जो शहनशाह जेको शमन मीनारी जेको ख़ासि महिमान बणियो ऐं उन रंग ते तव्हां रंग ते स्क्रीन ते ॾिसी सघंदो हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो सकाफ़त जो हिकिड़ो गानो जेको आहे कलाम जेको आहे शमन मीनारी जो उहो जेको मेहरान टेलीविज़न जी सूंहुं हूंदो यकीनन तव्हां जेको माण्हुनि लाइ ना हूंदो सभिनि जो यकीनन तव्हां उन सभु खे जेको आहे इंजॉय कंदो इहो अॼु तव्हां सभई जेको आहे ॾिसी सघंदो इहे सकाफ़ती रंग हूंदा ॾिसो हीउ सुठो लॻंदो आहे जिते पंहिंजा ट्रेडिशनल इवेंट्स या प्रोग्राम्स असांखे ॾिसण में ईंदा आहिनि टेलीविज़न खोलियो त उन में वधि में वधि जेको किरदारु असां जेको मेहरान टेलीविज़न खणो कयो आहे त पंहिंजे ट्रेडिशन खे जेको हर साइड जो चाहे उहो लोकदब हुजे चाहे असांजे ख़ासि तौर ते इन सां एजुकेशन जे हवाले सां हुजे ट्रेडिशन जे हवाले सां हथ जे हुनर जे हवाले सां हुजे इवन के ड्राइंग रूम जी या ड्राइंग रूम जे हवाले सां या जीअं औताक जी ॾिसो था सजावट ॾिसो पंहिंजी ट्रेडिशन जे हवाले सां सभु कुझु जेको आहे ॿाहिरां टेलीविज़न तव्हांखे ॾेखारे थो त यकीनन सो हीअ सभु लाइफ में असांखे एनहांस करणु घुरिजनि पंहिंजी कल्चर खे असां जेको आहे डे बाय डे प्रमोट कयूं हाणे ॾिसो कुझु ॾियारो वरनि हीअ ॾियारो जेको आहे सॼी सिंधी मीडिया जेको गॾु सेलिब्रेट कंदी जेको सभु असां जेको गॾु आहियूं कराची में जेको सेलिब्रेशन थींदी ख़ैर सां पर हुन सां गॾो गॾु SOPs खे असां फॉलो कंदासीं जीअं कोविड जी सिचुएशन हली पई आहे सोशल डिस्टेंस मास्क वेयरिंग्स ऐं ख़ासि तौर ते हैंड सैनिटाइज़र ऐं क्राउड में जेको हुजूम खां थोरो अवॉइड कंदासीं इहो असां लाइ बहितर थींदो जीअं त ॾिसो डे बाय डे पॉज़िटिव केसिस थींदा था वञनि कोरोना जा त असांखे जेको ख़्यालु बि रखिणो आहे पंहिंजी ख़ुशियूं बि जेकियूं आहिनि उन ख़ुशियुनि जो इज़हार बि करिणो आहे उनजो सभु लेकिन इनजो ख़्यालु रखी करे जीअं त नाज़रीन जुमे जो भलारो ॾींहुं आहे जुमे जे हवाले सां असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत जेके नात ख़्वान मौजूदु हूंदा आहिनि जेको हमद बारी ताला ऐं नात पढ़ी करे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी कंदा आहिनि लेकिन असांखे इलाही रूह खे सुकून मिलंदो आहे जॾहिं पंहिंजे रब जो जेको ज़िक्र करूं या नबी जी तारीफ़ कयूं त अंदर में जेके बि प्रॉब्लम्स मसला हूंदा आहिनि उहे सभु दूर थी वेंदा आहिनि चाहे करे सघूं या चाहे असां ॿुधंदा आहियूं त लेकिन इवन ई असांखे ऑटोमेटिकली सुकून मिलंदो आहे त उन हवाले सां इहे असांजे प्रोग्राम में ॿ ख़ूबसूरत जेके नात ख़्वान ऐं जेके पहिरां असांजे जेके नात ख़्वान उहे जेके असांजे मेहरान टेलीविज़न जो हिसो बि आहिनि ऐं काफ़ी एॾे भलारे ॾियारे ते जंहिं पाकिस्तान में पूरे में सिंध तोड़े पाकिस्तान में जेको आहे ओवरऑल जेके एतिरी सुञाणप रखनि था इलाही फेमस आहिनि ऐं मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि उहे असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि असांजे मेहरान टेलीविज़न जो हिसो बि रही चुका आहिनि ऐं लास्ट टाइम जॾहिं रमज़ान ट्रांसमिशन में उहे असांजे जेके आहिनि जज बि हुया ऐं जीअं मां ॿुधायां थी त यकीनन तव्हांखे मेमोरी रिकॉल थींदी हूंदी अचो त नाज़रीन उन्हनि खे वेलकम करूं था इसरार हैदर साहिबु तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम आहे मूंखे इलाही ख़ुशी थी थिए अॼु असांजे प्रोग्राम में ख़ासि तौर ते जुमे जे भलारे ॾींहुं ते ख़ासि तौर ते मसरूफ़ ॾींहं तव्हांजा जेके डेज़ अल्हम्दुलिल्लाह ही पूरो महीना ॾेढ खां वठी काफ़ी मसरूफ़ियत हुई पूरी सिंध में अल्हम्दुलिल्लाह सरकार जी मदद सराही हुई ऐं अवां जी सथ जी डायरेक्टर साहब जी महिरबानी जो उन असांखे यादि कयो ऐं अॼु त सैदुल अयाम जुमे भलारो ॾींहुं बि आहे ऐं नाज़रीन खे गुज़ारिश आहे अॼु वधि में वधि दुरूद पाक इबाद फ़र्ज़ त सभई फ़र्ज़ आहिनि उहे त पढ़णा आहिनि पर अॼु वरी सैदुल अयाम आहे मोमिन जे ईद जो ॾींहुं आहे भलारो ॾींहुं आहे
उन सां गॾो गॾु वरी तव्हांजो कल्चर बि उहा बि ईद जो हिकु समा ऐं जशन बिल्कुल बिल्कुल हर मो- कम मोए में छॾियो आहे। हर कम जेको हाँ, आहे पंहिंजे अल्लाह जे अल्हम्दुलिल्लाह। ज़िक्र सां ऐं अल्हम्दुलिल्लाह। रब अल्लाह ताला जे स्टार्ट कंदासीं त यकीनन हर शइ असांजो जी ख़ूबसूरत बिल्कुलु अंदाज़ में थी वेंदी जीअं त हाणे ख़ैरियत सां असां अचण वारे ॾींहं ते असांजो कल्चर डे सेलिब्रेट थिए थो अॼु जेकी जुमे जी जेकी आहे बरकतूं जी। दुआउनि जे हवाले सां त यकीनन असां महान साल वेझनि अञा ख़ूबसूरत तरीक़े सां जेको उन खे पेश कंदो आहे तव्हां सां गॾोगॾु जेकी मुंहिंजी अॼु प्यारी नंढड़ी जेकी आहे नाथवान भेण जेकी आहे मौजूदु आहे उन्हनि खे बि असां भलीकार कंदासीं इलाही सुठो थो लॻे जेके उन्हनि खे इहा सआदत नसीब थी आहे त पंहिंजे नबी जी पंहिंजे रब जेके आहे हू सनाख़वानी कनि पियूं त अचो त नाज़रीन उन्हनि खे बि भलीकार कंदासीं अंज़लना गुल तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो माइक में ॻाल्हाईंदा कीअं आहियो ठीकु आहियो जी ठीकु आहियूं मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां असांजे प्रोग्राम कहिड़े शहर खां आहियो ऐं मटियारी खां आहियां मछुआरी खां एॾो सुबुह खां सवेल निकिता हो तयारु थिया हो मूंखे त इलाही ख़ुशी थी थिए तव्हां एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां तयारु थिया एॾी सुहिणी अजरक तव्हांखे लॻे पई एॾो उस तरीक़े सां तव्हां जेको हिजाब पातो आहे मूंखे इलाही सुठो पियो लॻे जी नात जी ख़ुशीअ में ऐं तयार बि थी वयसि जल्दी जल्दी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ तव्हां भला हमद बारी ताला पढ़ी प्रोग्राम जो आगाज़ कंदा हाँ बिस्मिल्लाह। जी बिस्मिल्लाह कंदा चलो जी जी बिस्मिल्लाह मुझा जान बजल वन वारा हो अल्लैल जुल्फन वारा सदवार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा मुझा जान बजल वन वारा हो अल्लैल जुल्फन वारा सदवार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा तू अर्श अज़ीम घुमी आय रब रूबरू पाण ॾिसी आय रब रूबरू पाण ॾिसी आय मुज़मिल जी चादर वारा हो अल्लैल जी ज़ुल्फ़न वारा सदवार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा मुझा जान बजल वन वारा हो अल्लैल जी ज़ुल्फ़न वारा सदवार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सरवार समूरन नबियुनि जो अॻवान दुनिया जे वलियनि जो अॻवान दुनिया जे वलियनि जो मुझा रहबर रुतबन वारा हो अल्लैल जी ज़ुल्फ़न वारा सदवार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा मुझा जान बजल वन वारा हो अल्लैल जी ज़ुल्फ़न वारा सदवार वञई मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह अच्छा शाहिद साहब जुमे जे हवाले सां छा ॿुधाईंदो जुमे जो भलारो ॾींहुं बाबरकत ॾींहुं उन जी हर एक्टिविटीज़ में अगरि ख़ासि तौर सां नेकी जे हवाले सां कंदा त असांखे उहो प्लस डबल थी मिलंदी आहे असांजे अमालनि में छा चऊं चई अॼु त अल्हम्दुलिल्लाह भलारो ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे वधि में वधि ख़ुशी वधि में वधि कोशिशि कयो त मिठो ठाहे पंहिंजे पाड़े वारनि खे बि यादि कयो ईद जो ॾींहुं ईद जो मक़सदु इहो आहे त सिर्फ़ु पाण रुगो इंजॉय न कयो पर पाड़े वारनि खे बि साहिब हैसियत जेके आहिनि माण्हू त पंहिंजे ग़रीबनि जो गुरबा जो ख़्यालु रखनि इहो ई ईद जो ॾींहुं इहो ई पैगाम ॾिए थो त पंहिंजनि मिटनि माइटनि पाड़े वारनि सभिनि जो ख़्यालु रखिजे त तमामु बहितर आहे जेकी जीअं तव्हां चओ था असांजे जेको आहे न हुकूकुल इबाद में बि ऐं ख़ासि तौर ते असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त तव्हां जेको जेतिरो तव्हां ॿियनि जो ख़्यालु कंदो ओतिरी उहा शइ तव्हांखे रिटर्न में थी मिलंदी आहे इवन की अगरि तव्हां वटि हुजनि त ॿ टे रुपया ॾेई सघो त हाणे मूंखे जेको आहे ही पंहिंजे लाइ कोशिशि कंदा भलारो ॾींहुं आहे त पंहिंजा घर में जेके बि फर्द अफ़राद आहिनि त तस्बीह खणी सरकार ते दुरूद वेही पढ़नि त उनजी तमामु वॾी बरकत आहे उनजूं रवायतूं आहिनि त वरी गॾु ई वेही लंच वग़ैरह कनि त हिन में वधीक बरकत आहे मोहबतूं आहिनि मोहबत आहे बिल्कुलु जॾहिं भॼन जी मानी जॾहिं थींदी आहे त गॾु खाईंदा त उन ॾींहुं इलाही सुठो लॻंदो आहे ऐं पीसफुल माहौल थी वेंदो आहे नी त अञा मज़ीद ॻाल्हाईंदासीं उन खां पोइ जेको हलंदासीं असां ब्रेक ते ब्रेक वापसि अची तव्हांखो जेका नात ॿुधंदासीं नाज़रीन हीउ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताबुन कयो तपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि तपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान जाइ आहे जेके हींअर असां सभु जेके इंजॉय पिया कयूं जी मूं ॿुधायो त टपाल मेज़बान जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको टपाल मेज़बान असांजो साथ आहे ऐं काफ़ी फ्लेवर्स ऐं काफ़ी वैराइटीज़ में मौजूदु आहिनि ॾिसो हर क़िस्म जे मूड जे हवाले सां जेको इंसानु जेको टपाल मेज़बान जी चाहे जेको इंजॉय करे सघे थो त जीअं तव्हांखे ख़बर आहे त टपाल मेज़बान किथे वधि में वधि जेको इलाही में इलाही जेके इस्तेमालु थी वञे ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू इलाही शौक़ सां टपाल मेज़बान चाहे पीअंदा आहिनि जीअं त सक़ाफ़त जा ॾियारा जेके स्टार्ट थी चुका आहिनि उन में मेज़बानी जो किरदारु जेको आहे टपाल मेज़बान ई करे पई हर घर में तव्हांखे टपाल मेज़बान चाहे जेकी नज़र ईंदी हूंदी ऐं उनखे इंजॉय कंदा हूंदा सभई ऐं जिते नाज़रीन शाहिद साहब मौजूदु आहिनि हलूं था उन्हनि त जेको हींअर असांखे कहिड़ी नात पढ़ी ॿुधाइनि पिया जी जी सभ खां अवल हमदिया अशार हज़रत साईं मोहम्मद बख्श रहमतुल्लाह अलैह खड़ी शरीफ वारा अच्छा जी जी हमद बारी ताला जी सना जो मालिक हर हरदा जिस दा नाम चतारण वाला सोहर मैदान लहदा जिस दा नाम चतारण वाला सोहर मैदान लहदा रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा जेक कतरा बख्शे मैनू कम बन जावे मेरा जेक कतरा बख्शे मैनू कम बन जावे मेरा एक गुनाह मेरा मापे वेखे तो देवे दे से निकाला लख गुनाह मेरा अल्लाह वेखे ओ पर्दे पावण वाला लख गुनाह मेरा अल्लाह वेखे ओ पर्दे पावण वाला हमदिया शारन हजरत अस्कर साईं बंगलदनी बादशाह रहमतुल्लाह अलैह जबारा जुर्म बख्श कायम जे कबीरा जबारा जुर्म बख्श कायम जे कबीरा इन्नक अला कुल शैइन कदीरा जबारा जुर्म बख्श वया दरबिए के जे
जे मूं तणी तूं वञा दर ॿिए कंहिं जे मूं तणी तूं दो आलम में आहीं वली नसीरा जबारा जुर्म बख्श कायम जे कबीरा इन अला कुल शे कदीरा जबारा जुर्म बख्श ओ सबो हाल मुंहिंजो मालूम तोखे सबो हाल मालूम सबो हाल मुंहिंजो मालूम तोखे तोरीअ कोन को ॿियो अलीम खबीरा जबारा जुर्म बख्श कायम जे कबीरा इन्नक अला कुल शे कदीरा जबारा जुर्म बख्श खुदाया खताऊं बख्शी जे मुझो खुदाया खताऊं बख्शी जे मुझो तशाफे मोहम्मद बशीर नजीरा जबारा जुर्म बख्श सोनी साल असगर जो कर शाह शफकत सुनी साल असगर जो कर शाह शफकत जे तू आही सबिन ले समीअ बसीरा जबारा जुर्म बख्श कायम जे कबीरा जबारा जुर्म बख्श। माशाल्लाह इलाही खूबसूरत आवाज़ इलाही खूबसूरत अंदाज़ जी। अंजना गुल कीअं तव्हां भला तालीम हासिल कंदा आहियो पढ़ंदा आहियो कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? 5 क्लास में पढ़ंदी आहियां। 5 क्लास में पढ़ंदी आहियां। हीअं मटियारी में तव्हां पढ़ंदा आहियो ठीकु आहे। हींअर त यकीनन जी वजह खां लॉकडाउन की वजह खां स्कूल असांजा बंदि थी विया आहिनि त पोइ तव्हां क्लासिस हाणे कीअं था वठो? बस असीं घर में पढ़ंदा आहियूं बुक्स वग़ैरह इन्हनि केरु पढ़ाईंदो आहे? ट्यूशन पढ़ंदा आहियूं घर में पढ़ंदा आहियूं। घर में पढ़ंदा। तव्हां घणा भाउ भेण आहियो? अकेली अकेले पोइ केरु हेल्प कंदो आहे तुम्हें ट्यूशन को अलावा? घर में अम्मी पढ़ाईंदी आहे। ज़बरदस्त। पोइ होशियारु आहियो या अम्मी खे तंग कंदा पढ़ाई में? होशियारु आहियो माशाल्लाह। अच्छा ही तव्हांखे कीअं शौक़ु थियो त तव्हां जेको आहे हमदे बारी ताला पढ़ो या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़वानी कयो? मूंखे त जॾहिं नंढड़ी तॾहिं खां मूंखे शौक़ु हो। अच्छा जॾहिं खां कंहिंखे ॿुधी करे या घर में कोई? न मूंखे हूअं ई शौक़ु हो। स्कूल मां थियो? अञा नंढड़ी आहे। स्कूल मां तव्हांखे शौक़ु थियो? न। अच्छा स्कूल में बि न? स्कूल में यकीन थींदा आहिनि असांजे ख़ासि तौर ते जुमे जे हवाले सां टीचर्स जेकियूं आहिनि चवंदियूं आहिनि त नात खां शौक़ु थियो नात ॿुधंदीसि कंहिंजी मूंखे शौक़ु थींदो त तव्हां बि पढ़ो। माशाल्लाह माशाल्लाह। मटियारी में नात खानी जो तमामु घणो ज़ौक़ आहे माना मां ईअं महसूसु कंदो आहियां त हिन को कॉम्पिटिशन आहे घर घर में माना मिलादूं हिक ॿिए जे माशाल्लाह इहो तमामु सुठो इन करे ॿारनि ते बि हिकिड़ो असरु थिए थो। तमामु महफ़िल ऐं पूरी सिंध में वञा थो पर मूं जेतिरो ॾिठो आहे
पंहिंजे शहर मोर खे तव्हां कोन विसारींदुसि। बिल्कुलु। मोर मुंहिंजो माशाल्लाह उहो टॉप ते आहे, हाँ। पर मटियारी बि हुनजे टकर में आहे माशाल्लाह। उते महफ़िलूं अच्छा ॾिसो एतिरियूं ही आहिनि। एतिरो मतिलबु ॿारनि खे ॾिसो सुठो असां ॾेखारींदासीं, सुठियूं शयूं दीन जे हवाले सां, दुनिया जे हवाले सां, यकीनन उहे ई ॿार कैच कंदा। त गैदरिंग्स हुजणु घुरिजनि या वॾनि सां कीअं वेहिजे, नंढनि सां कीअं ॻाल्हाइजे, मिलाद कमेटीज़ वग़ैरह जेके आहिनि उन्हनि जो तमामु असांजे मोहरे में त 12 ई ॾींहं उन्हनि जो माशा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 12 ई ॾींहं माना ज़ोर शोर सां प्रोग्राम रैलीज़ बिल्कुलु वग़ैरह। सर, माशाल्लाह। हिन भेरे थोरो अञा कोरोना जे करे पर ज़रूरी आहे, ज़रूरी आहे SOPs जे वग़ैरह करे थोरो सोशल जेके आहिनि एहतियात सोशल कयो वियो। डिस्टेंस वग़ैरह। बाक़ी पर अल्लाह माज़ा सां हिकु ब्रेक वठंदो पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जे जेका राज़ आहे टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बान जी मूं ॿुधायो त पाकिस्तान जी पहिरियों नंबर चाहे आहे। जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको आहे असां सां हुनजो साथ आहे। यकीनन हर घर में जेको टपाल मेज़बान चाहे इंजॉय की थी वञे। ऐं हींअर हलंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। कार्य नमन जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम से तावन किया टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो बान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ भी टपाल मेज़बान चाहे आहे। यकीनन टपाल मेज़बान हर घर में तव्हांखे जेके इस्तेमालु थींदे नज़र ईंदी। छो त में हर फ्लेवर्स भी आहिनि, काफ़ी सारी वैराइटीज़ भी मौजूदु आहिनि। ऐं जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको टपाल मेज़बान आहे असांजो साथ आहे। ऐं जी चयो त सिंधी मेज़बानी जो राज़ भी टपाल मेज़बान चाहे आहे। ख़ासि तौर ते जेके सक़ाफ़त जा हीअं ॾियण हलनि पिया, बल्कि 2 महीननि खां अॻु में ई जेको असां तयारी शयारी जेको ज़ोर शोर सां जेको स्टार्ट करे चुकियासीं। ऐं रूरल रस्तनि ते जेका सभु कोई जेके आहिनि मुंहिंजे ॻोठनि को जेके ॿाहिरि जेके टोपी अजरक ख़ासि तौर ते हथ जे हुनर जे हवाले सां काफ़ी सारियूं शयूं असां लाइ खणी आया जेके उन्हनि खे वठंदे असांखे इलाही ख़ुशी पई थिए ऐं उन्हनि खे असांखे ॾींदे इलाही ख़ुशी पई थिए। त हू एप्रिशिएट खे पिया ख़ुशी पई थिए उन्हनि खे त असांजो जेको हथ जे हुनर खे एतिरी एप्रिशिएट एतिरी तारीफ़ आहे। ख़ासि तौर ते पंहिंजे कल्चर खे असां प्रोमिनेट कयूं था। यकीनन ही सभु शइ न कनि त असांखे इहे शयूं किथां मिलनि हा। ही सभु शइ असां अगरि यूज़ न कयूं आहे, ही ठाहिनि कोन त असांजे कल्चर जे हवाले सां काफ़ी शयुनि जी कमी हुजे आहे। लेकिन ही सभु जेके हथ जो हुनर ख़ासि तौर ते मुंहिंजी प्यारी प्यारी भेणूं जेको ॻोठनि में कनि थियूं त ही सभु शइ असांजे लाइ ठाहे करे असांजे लाइ प्रोवाइड करे जीअं त असां सभु इलाही ख़ूबसूरत इलाही सुहिणा लॻूं पंहिंजे कल्चर डे ते। ऐं जीअं त अनज़लना गुल असां मौजूदु आहिनि बहितरीन प्यारी नात खां उन्हनि खे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे नात पढ़नि पियूं हलूं था उन्हनि ॾे। त हींअर असांखे कहिड़ी नात पढ़ी ॿुधाईंदा आहिनि? जी अनज़लना गुल। झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह। ना है ताकत मुँह में माली सिगो वरिया रसूल अल्लाह। ना है ताकत मुँह में माली सिगो वरिया रसूल अल्लाह। तुझो बानू अकेलो आ सिवा तुझे न ॿियो मुंहिंजो। तुझो बानू अकेलो आ सिवा तुझे न ॿियो मुंहिंजो। नंगी नंग बार तूं आहीं करम करिया रसूल अल्लाह। नंगी नंग बार तूं आहीं करम करिया रसूल अल्लाह। झोली मुंहिंजी आहे ख़ाली झोली भरिया रसूल अल्लाह। ना है ताकत मुँह में माली सिगो वरिया रसूल अल्लाह। पुकारियां थी पुनल तोखे खणी हथड़ा मदीने ॾे। पुकारियां थी पुनल तोखे खणी हथड़ा मदीने ॾे। ॿधी बाहूं करियां दाहूं तुंहिंजे दरिया रसूल अल्लाह।
बधी बाहूं करयादा हूं तुझे दरिया रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली सिघो वरिया रसूल अल्लाह। जज़ाकल्लाह माशाअल्लाह जी। कीअं लॻी तव्हांखे आंसर? ॾाढो बहितरीनु नमूने सां निभायो राति जो। अच्छा ॾिसो त नंढा ॿार जॾहिं हिन शइ में इंट्रस्ट वठंदा आहिनि त यकीनन ख़ासि तौर ते घर में अहिड़ो माहौल क्रिएट थिए त सभु शइ इन जे में इनिशिएटिव वठी सघनि था। हींअर अलहमदुलिल्लाह हींअर अक्सर जंहिं घर में तव्हां वेंदो ॿारनि मर्द खे न ॿार खे नातूं ॿ टे यादि ज़रूरु हूंदियूं। सही। अच्छा ये पहिरियों ॿियो स्कूल ख़वातीन जी महफ़िल त तमामु सही, घणियूं आहिनि, घणियूं थियनि थियूं उनजे करे उन ते असरु पए थो ॿारनि ते वधीक। सही। अच्छा ही शहरनि में तव्हां इन शइ जो केतिरो रुझान ॾिसो था? ॿारनि वॾनि जो शहरनि में? हा वॾनि शहरनि में बि ॿारनि जो असां काफ़ी वॾनि स्टेजनि ते वञूं था न त ॿार ज़रूरु असांखे मञंदा। सही या त हुन मुंतज़िमीन वारनि जा सही। त पहिरियां उहे पंहिंजी ज़रूरु हाज़िरी पेश कंदा, वाह मुंहिंजो नंढड़ो पढ़ंदो, मुंहिंजो भाइटो पढ़ंदो, मुंहिंजो भाणेजो पढ़ंदो। सही सही। ऐं तमामु सुठी ख़ुशी थींदी आहे असांखे उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहियूं त इहा सुठी तरबियत आहे। यकीनन जेतिरो इहा असां अख़लाक मेन शइ आहे, अख़लाक ॿार जो इन सुहिणे फील्ड में ईंदा त उनजे बुलंद अख़लाक बुलंद अख़लाक थींदो। यकीनन जेतिरो असां पंहिंजे रब खे यादि कंदासीं ओतिरी सॼी पूरी सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पूरी दुनिया लाइ। ऐं नबी साईं जन जी तव्हां ओड़ो सीरत पढ़ो त ॿारनि सां केॾो प्यारु कंदा हुआ, ॿारनि सां गॾु रांदियूं कंदा हुआ, ॿार ईद जे ॾींहुं बि ॿारनि सां वञी गॾु वेहंदा हुआ। यकीनन पाण नबी पाड़े जा ॿार गॾु कंदा, जेके ग़रीब गुरबा जा उन्हनि ते शफ़क़त जो हथ रखंदा हुआ। सुभान सुभान सुभान। अच्छा ही कल्चर डे जे ॾियारनि जे हवाले सां छा चवणु चाहींदो? हा अल्हम्दुलिल्लाह तमामु ज़ोर शोर सां कल्चर असांजी पूरी तहज़ीब ऐं तमदन जो तमामु ज़ोर शोर आहे। पर आउं उन्हनि दोस्तनि खे बि तव्हांजे हिन तवसुल सां रिक्वेस्ट कंदुसि त असांजो माशाअल्लाह हिननि चैनल खे सलाम आहे जिन हिननि अवेयरनेस ॾिनी आहे असांखे पंहिंजे कल्चर जी। पर हीअ जेको फायरिंग ऐं वग़ैरह केतिरा नुक़सानात थियनि था उनजो थोरो एहतियात कनि। ठीकु आहे उहो हिकिड़ो जशन आहे मल्हायो ऐं हिकिड़ो ईद जो हिकिड़ो असांजो हींअर नओं हिकिड़ो ईद जो समाप्त त ॿार बच्चा ॾाढा सिंधी अजर करनि, भलियूं भलियूं टोपियूं पायो, ॾाढा सुहिणा गुलनि जहिड़ा ॿार ॾिसूं पिया दिलि ख़ुशि बि थिए ॾाढी। ऐं तमामु घणी हिकिड़ी मुर्क आणणु त तमामु वॾो हिकिड़ी नेकी सदको आहे। त इहा हिकिड़ी हिननि मुर्कूं आंदियूं आहिनि चैनल असांजनि त इहा आहे कोशिशि आहे त महिरबानी करे इहो फायरिंग इहो फज़ूल ख़र्ची उन मां तव्हांजा पंहिंजा ई जेके दोस्त यार उनमें इंजर्ड थियो वञनि, प्रॉब्लम थियो वञनि, पोइ सॼी ज़िंदगी ॾुख रहनि। इन फायरिंग करण सां कुझु कोन थींदो। बाक़ी ॿियो जशन आहे जेका आहे एक्टिविटी आहे इज़हार कयो, उहो तमामु बहितरीनु आहे, तमामु ख़ुशी जो समय आहे। बाक़ी महिरबानी करे फायरिंग इंशाअल्लाह असां ॿारनि सां गॾु इंशाअल्लाह अजर कयूं टोपियुनि सां गॾु। भला ॾींहं ते दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सोखी लंघाए जसीर, सोखी लंघाए जसीर, सीर मोट मदीने जा, मोट मदीने जा, मीरा लाम्या सोखी लंघाए जसीर। हो मिड़ई हकीकत मालूम तो के, 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 सुध ॾींदे तूं सुधीर, सुधीर वो म्या, सुध ॾींदे तूं सुधीर, सुधीर मोट मदीने जा, मोट मदीने जा, मीरा लाम्या सोखी लंघाए जसीर। साईं संदम तो
वालिया ही साईं संदम तू वालिया ही आहे दिल में उकीर उकीर बोला आहे दिल में उकीर उकीर मोट मदीने जा मीरा लाम्या सोखी लंघाई जसीर साईं अली मोहम्मद शाह राहे मौला में सैयद सनाई राहे मौला में साईं अली मोहम्मद शाह राहे मौला में सिर ॾींदे त फ़कीर फ़कीर ओला सिर ॾींदे त फ़कीर सिर ॾींदे त फ़कीर फ़कीर मोट मदीने जा मीरा लाम्या सोखी लंघाइज सीर। माशाल्लाह, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन, हींअर त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिनी प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रासबी टपाल मेज़बान चाहिया आहे कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन, हिन प्रोग्राम सां तावन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया आहे। तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जीअं त अंज़लना गुल असां सां मौजूदु हलूं था उन्हनि ते हू असांखे हींअर कहिड़ी नात पढ़ी थी ॿुधाइनि। जी अंज़लना। आओ मेरे नबी की शान सुनो, आओ मेरे नबी की शान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका मौला नबी मौला नबी, आका मौला नबी मौला नबी। नमाज दी थी 50 रब ने, नबी ने 5 कराई, नबी ने 5 कराई। नमाज दी थी 50 रब ने, नबी ने 5 कराई, नबी ने 5 कराई। देखो कितना ख्याल उम्मत, नबी ने बात बनाई, नबी ने बात बनाई। वही है अर्श के मेहरबान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका मौला नबी मौला नबी, आका मौला नबी मौला नबी। हबीब प्यारा नजर उठाए तो मौला की बिला बदल दे, तो मौला की बिला बदल दे। हबीब प्यारा नजर उठाए तो मौला की बिला बदल दे, तो मौला की बिला बदल दे। तेरे नवासे के जिनकी जोड़ी खुदा ने खल्द से भेजी, खुदा ने खल्द से भेजी। है जिब्रील भी दरबान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका मौला नबी मौला नबी, आका मौला नबी मौला नबी। आओ मेरे नबी की शान सुनो, आओ मेरे नबी की शान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका मौला नबी मौला नबी, आका मौला नबी मौला नबी। माशाल्लाह माशाल्लाह। जी साहब, जी मूं तव्हांखे चयो त उन ॾियार ते भला तव्हांजी छा तयारी थींदी, सुबुह जो आगाज़ कीअं थींदो, कहिड़ी एक्टिविटीज़ हूंदियूं, कहिड़ा इवेंट्स हूंदा? हाय असुल त हींअर हिकिड़ो ॿारनि में हिकिड़ो अहिड़ो जज़्बो अची वियो आहे, असांखां पहिरियां ॿार ई असांजे लाइ तयारु करे रखा आहिनि त हाणे अजर कई ॿार असांखे घुमाइण लाइ वठी हलिजो। हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो इवेंट थी वियो आहे ख़ुशीअ जो। ईद खां मां वधीक महसूसु कंदो आहियां त ख़ुशी जेका इहा जेका पंहिंजी कल्चरल जेका ख़ुशी थी आहे, या त बिल्कुलु ईद जो हिकिड़ो समा थी वियो।
सही ॾाढो इहो बहितरीन हिकिड़ो माना तव्हां चवण चाहियो था त माना मुखो अॻ में जेके वार तयार हूंदा घणो रेशो हुनजो पियो थो थिए न हींअर ताईं ॿारनि में हिकिड़ी अची वई आहे त पोइ हाणे अजरक पाइबो टोपी पाइबो हाणे ॾिसो ॿार इहे हली जशन आई माण्हू अच्छा पहिरियों ई स्टार्टिंग ई जीअं जीअं ॾियार वेझो था अचनि डे वेझो थो अचे ॾियारो त पहिरियों ई जेके उत्साह ऐं जीअं ख़ासि तौर ते ईद खां अॻु में चांदरात ते घणी ख़ुशी थींदी आहे शॉपिंग वॉपिंग जेको कंदा आहियूं ॿाहिरि घुमंदा आहियूं फिरंदा आहियूं त उन सीज़न में स्टार्ट में बि ईअं ख़ासि तौर ते असांजे कल्चर डे ते बि ईअं थो थिए सेम इहा शइ ट्रेडिशन ते थी काफ़ी सालनि खां इहो बहितरीनु हिकिड़ो असांजे सिंध खे हिकिड़ो उजागर कयो हिन कल्चर खे न त ॾिसो जीअं अॼु वेठा बि आहियूं केॾी ख़ुशी पई थिए कल्चरल असां हिकिड़ी माहौल में वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह माना हरसूर जीअं मूं हमेशह चयो आहे त पंहिंजी ख़ासि तौर ते घर जी सजावट जे लाइ बि असांखे पंहिंजी ट्रेडिशनल शयूं आहिनि मौजूदु आहिनि उन्हनि खे अहमियत ॾिनी वञे उन्हनि खे अहमियत असांजे जेके किचन जे हवाले सां मुश्कनि जे हवाले सां बि जेके असांजे रंधिणे जे हवाले सां बि जेको आहे उहे बि जेके असां जेके आहिनि असांजा पंहिंजा कल्चरल डिशेस वग़ैरह आहिनि डिशेस आहिनि या छा आहिनि जेके सही सही भला तव्हांखे कहिड़ी वणंदी आहे डिश को हिन में एक्सपर्टीज़ आहे की मूंखे मिली वई असां फ़क़ीर माण्हू खे जेका मिलंदी आहे बिस्मिल्लाह शुक्र करे खाई वञे अच्छा हीउ जेको सॼो पंहिंजो तव्हांजो इलाही बिज़ी रहियो इन ते छा चवणु पूरे सिंध में बिज़ी रहियो काफ़ी दोस्तनि खे टाइम न ॾेई सघियासीं काफ़ी कुझु पंहिंजा बेस्ट फ्रेंड जेके उन्हनि खे बि कंप्लेंट्स हूंदियूं पर हूंदा आहिनि टोटल मुख़्तसिर टाइम हूंदो आहे हुन में हाणे सभिनी खे नथा टाइम छा कैफ़ियत हूंदी आहे तव्हांजी छा थींदी आहे त सरकार जे दोजा सलाहनि जो सदको असांजी त का औकात असांजी का हैसियत कान्हे उन सदके हिकिड़ी रेस्पेक्ट एतिरी मिलंदी आहे जो पाण ख़ुदि उनजो शुक्र अदा कंदा आहियूं त मुंहिंजा मालिक तुंहिंजे महबूब जी सना जे सदके असांखे एतिरी पूरी सिंध में इज़त हर माण्हू असांखे रेस्पेक्ट ॾिए थो मोहबत ॾिए थो सभु सरकार जो सदको आहे असांजी त का हिन में का ये सब तुम्हारा करम है का के बाद अब तक बनी हुई है असांखे विहारनि स्टेजनि ते करे विहारनि वॾी आन ॾियनि गुलनि जा हार सही बिल्कुलु त पोइ हींअर तव्हां हमाया फ़क़ीर जा अशार जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा जिंदान हज़ारे मान रुगो तुंहिंजे शाही दस्तरखान मथे आका मेहमान हज़ारे मान रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा तुंहिंजे जलव जमाल जी ईश्वगरी थिया मुल्क मुती वसी वरी तुंहिंजे जलव जमाल जी ईश्वगरी थिया मुल्क मुती वसी वरी छा जिन मलाइक हूर परी गिलमान हज़ारे मान रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ए माहे लका महबूब मिठा तुझे नाज अदा ता जान फिदा थया दामन गिर अमीर गदा थया दामन गिर अमीर गदा हैरान हज़ारे मान रुगो
तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा कई घायल तुंहिंजे घूर सदा मखमूर गफूर सुरूर सदा कई घायल तुंहिंजे घूर सदा मखमूर गफूर सुरूर सदा तुंहिंजे नूर हुजूर ज़हूर सदा निगरान हज़ारे मान रुगो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह ख़ूबसूरत अंदाज़। अच्छा ही सॼे महीने जा तव्हांजा जेको प्रोग्राम जीअं गुज़रिया जुम पर त कहिड़ा कहिड़ा शहर ऐं कहिड़े कहिड़े जॻह ते हुज़ूर सां जेके तव्हां कीअं ॾिठो पूरी सिंध में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जगहनि ते शहर काफ़ी शहरनि में सुभान अल्हम्दुलिल्लाह माना विज़िट कया था मोस्टली हिकु ॿ ॻणाईंदा असांखे मोरो हो मटियारी हुयो हैदराबाद हुयो पीरगोठ हुयो सखर हुयो खैरपुरनाथन शाह काफ़ी शहर माशाल्लाह ये वॾी सआदत आहे जॻह जॻह ते वॾी करे तव्हां जेको आहे बीजी सनाख़ानी कई यकीनन। अच्छा उहे नात ख़ाननि खे तव्हां जीअं तव्हां पहिरियों बि चई हुन त उहो सिख्या जे हवाले सां खणी वेंदुमि थोरो त लर्निंग प्रोसेस जे हवाले सां त केतिरो वधीक जेका ख़ासि तौर ते नौजवान सिंध जा वरी ॿारनि में जीअं तव्हां चयो त वॾी दिलचस्पी हूंदी आहे ॿार को न को जेको आहे यकीनन हूंदो ई हूंदो आहे स्टेज ते 2-3 ॿार हूंदा आहिनि त तव्हां लर्निंग प्रोसेस में इन हवाले सां कीअं ॾिसो लर्निंग में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अकेडमीज़ आहिनि बाक़ी जिते असां स्टेजुनि ते वञूं था उते ॿारड़ा असांखे मिलनि था काफ़ी पोइ किथे का प्रोनाउंसिएशन असांखां बि थींदी हूंदी असांखां बि थिए थी का ग़लती कोताही बि असां पंहिंजे सीनियरनि खां पुछंदा आहियूं त हिन में को हर्ज न आहे त ग़लती त इंसान खां ई थींदी पर कोशिशि कंदा आहियूं जेके असांखे जूनियर्स मिलंदा आहिनि त किथे का नज़र ईंदी आहे असांखे त उनखे गाइड कंदा आहियूं त हिनखे हिन तरीक़े सां पढ़जे या ही अशार ही आहे या हिन जो अल्फाज़ जे तलफ़ुज़ ही असांजी वरी जेका फील्ड आहे त अल्हम्दुलिल्लाह मोहबत ऐं आजिज़ी नियाज़मंदी वारी आहे जेतिरो नियाज़मंदी वारी आहे त जेतिरो थी सघे थो ॿियनि तां डिस्ट्रीब्यूट कंदो त अॻियां तव्हांखे बि उहो वापसि रिटर्न थींदो जेतिरो असां डिलीवर कंदासीं ओतिरो वापसि मिलंदो जेतिरी कंजूसपाई कंदो तव्हां पंहिंजे फन में ओतिरो तव्हां अॻिते बि अॻिते न ओतिरो ई उहो ओसिताईं लिमिटेड थी वेंदो आहे ऐं बाद जेतिरी जी चवंदा आहिनि न जंहिं धार खे पंहिंजे हुन इलाइक़े ताईं रहंदो बाक़ी जेतिरो थी सघे त माण्हू वधाए शइ खे इन शइ खे वठे सही अच्छा जीअं तव्हां चओ था त ग़लती हूंदी आहे उनखे सही कजे सिर्फ़ु ग़लती खे सही बि खणणो घुरिजे जीअं ॿुधी करे बसि हाफ सिर्फ़ु टेम्पररी तौर ते उहा उन शइ तव्हांखे कल्चर जे हिसाब सां जेका मूंखे नज़र ईंदी आहे हाणे अक्सर करे काफ़ी माण्हू में हिकिड़ो वॾो ख़ौफ़ ऐं डपु बि हूंदो आहे वॾियूं जेके रैलियूं हूंदियूं आहिनि न अवॉइड कंदा आहिनि माण्हू हाणे असां ख़ुदि अवॉइड कंदा आहियूं त जॾहिं हथियारनि जी नमाइश शुरू थींदी आहे त असांखे ख़ुदि ख़ौफ़ थींदो आहे त को पंहिंजे जोशनि जज़्बनि में हूंदा आहिनि जेके बीठा हूंदा आहिनि त उन्हनि ते पोइ सम्झ में ॻाल्हि न हूंदी आहे त पंहिंजी होश में आहे अलाए कोन्हे पर अॼुकल्ह उहो ख़ौफ़ बि माण्हुनि में काफ़ी अची वियो आहे जॾहिं फायरिंग शुरू थिए थी इहो कल्चर खे वरी नुक़सान था ॾियनि फ़ाइदो कोन्हे इन शइ खे हिकु ॾाढी सुठी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई थी यकीनन असां जेके ॿाहिरि कल्चर इहो बि कोन्हे पर हीअं वक़्तु थियो शॉर्ट ब्रेक ते हलूं था इन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए इस्लाम जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जीअं असां सां गॾु प्यारी नंढी अनज़लना गुलन हिकु ख़ूबसूरत आवाज़ बि जेको आहे पंहिंजे नबी जी सनाख़ानी बि कनि यकीनन इलाही माउ पीउ बि जेके आहिनि ख़ुशनसीब हूंदा आहिनि जंहिंजे औलाद जेका उन्हनि जो ईअं सनाख़ानी कंदो आहे त माना हर घर में हिकिड़ो ॿार जॾहिं ईअं थोरो न थी वञे या सोचे त जेके मूंखे हीअ चाह थिए थो बग़ैर कंहिं इंस्पिरेशन जे बग़ैर कंहिंजे दबाव जे या बग़ैर कंहिं गाइड कजे त यकीनन उहे वालिदैन
जेके इलाही ख़ुशि नसीब आहिनि त हलूं था अंज़लना गुल दे त हूं हींअर असांखे छा थी पढ़ी ॿुधाइनि जी अंज़लना अब तो बस एक ही धुन है कि मदीना देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है कि मदीना देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है जालियां देखूं के दीवारों दरो बा में हरम जालियां देखूं के दीवारों दरो बा में हरम अपनी माजूर निगाहों से मैं क्या क्या देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है कि मदीना देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है तेनू मजबूरियां ते दूरियां ने मारियां सड लो मदीने आका सड लो मदीने आका सड लो मदीने आका नार मेरे घर नहीं अब तो बस एक ही धुन है कि मदीना देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है ये रोशनी से क्या है खुशबू कहाँ से आई ये रोशनी से क्या है खुशबू कहाँ से आई शायद मैं चलते 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 शायद मैं चलते चलते रोजे तक आ गया हूँ शायद मैं चलते 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 शायद मैं चलते चलते रोजे तक आ गया हूँ अब तो बस एक ही धुन है कि मदीना देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है कि मदीना देखूं मेरे मौला अब तो बस एक ही धुन है माशाल्लाह अच्छा हर इंसान जॾहिं सोचंदो आहे त मुंहिंजे हर कम में माना भलाई छो न आहे या एतिरी महिनत थो कयां एतिरी स्ट्रगल थो कयां त माना किथे न किथे उनखे जीअं चवंदा सफ़ा मंज़िल जे क़रीब अची करे का न का हिच पइजी वेंदी आहे लेकिन हर इंसान सां इहा थींदी आहे त इंसान पोइ थोरो पाण खे रियलाइज़ करे छा उहो मुंहिंजे कम में किथे कमी थी वई आहे या जंहिं कम लाइ असां वञूं था त हू साम्हूं वारा केतिरी इन शइ खे एप्रिशिएट कनि था या नथा कनि त उन में इंसान मायूस न थिए उन में इन शइ खे न सोचे त आऊं शायदि इन शइ जे क़ाबिल कोन आहियां या मूंखां कोन थींदो या नवज़ बिल्ला जेको आहे अलाह मूंसां राज़ी न आहे या मूंखां इहा शइ कोन थी सघे या अलाह नथो चाहे त ईअं कोन हूंदो आहे त ॾिसो हर शइ जो हिकिड़ो टाइम मुक़ररु हूंदो आहे या त कॾहिं ईअं थींदो आहे त उहा का शइ असांजे नसीब में हूंदी ई कोन्हे लिखियल ई कोन हूंदी आहे तॾहिं बि उहा असांजी लाइफ में असांखे उहो चांस उहो टास्क उहो मंज़िल कोन मिलंदी आहे त उनजी वजह असांखे थोरो स्किप करणो हूंदो आहे या त स्ट्रगल असांखे पंहिंजे इन हिसाब सां करणी हुजे जो बिल्कुलु परफेक्ट हुजे ऐं उन सां गॾोगॾु जेकी इन्हनि सभिनि शयुनि में महिनत कराईंदी आहे उन कंप्लीटेशन्स कराईंदी आहे उहा असांजो कुझु इख़्लाक़ हूंदो आहे उहा असांजी कुझु नेकियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे अहिड़े सुठे भलारे कम में असांखे पूरे करण में मदद कंदियूं आहिनि असां ॾिसो कंहिं रोड रस्ते ते जीअं मुस्लिम चवंदा आहियूं त अगरि को कंडो हुजे या पथर हुजे उहो बि हटाईंदासीं त उहो बि असांजी नेकी में प्लस थींदो मीन त असांजे उन अगरि को सुठो कमु करणु वेंदासीं त उन में प्लस थी करे असांखे आसानी सां उहो असांजे कमु थियण में मदद कंदो त माना सभ खां वधीक जेके आहिनि असांजा पंहिंजा इख़्लाक़ पंहिंजा रवैया ऐं ख़ासि तौर ते जेको आहे एतिरो जीअं सभु चवंदा आहिनि हर शइ जेका क़ाबू में करणु आसान आहे हर शइ जेके आहे उन खे जेतिरो बि इंसान जेको आहे हर शइ लेकिन पंहिंजी ज़बान खे कंट्रोल करणु इलाही ॾुखियो आहे इंसान जीअं चवंदा आहिनि त कावड़ में जेको आहे हमेशह इंसान ख़ामोश हुजे
कावड़ में न ॻाल्हाए, कावड़ में कुझु हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ वॾा जेके मज़बूत रिश्ता हूंदा आहिनि उहे टुटी पवंदा आहिनि, दिलनि में एतिरी रंजिशूं पैदा थी वेंदियूं आहिनि, बाद में उनखे सॉरी करे माफ़ी तलाफ़ी करे उहा शइ घटि कोन थींदी आहे, लेकिन अंदरि में उहा हिच पैदा थी वेंदी आहे। तॾहिं चवंदा आहिनि त कावड़ जॾहिं अचे त ख़ामोश रहो, ख़ामोश जी इख़्तियार कयो, उहो वक़्तु चवण लाइ ख़ासि तौर ते या उज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम या इस्तग़फ़ार जी शैतान हावी कोन थिए, जीअं मुंहिंजे कंहिं अल्फाज़ सां जेको ॿिए खे रंज न थिए, ऐं जॾहिं पोइ असां पंहिंजी लाइफ में को अहिड़ो कमु करणु वञूं त उहा उन शइ में हिच न अचे। तव्हां इन ते छा चवणु चाहींदो? सही था चओ, असां मां उहा जेका बर्दाश्त हा, उहा टॉलरेंस तक़रीबन कोन्हे। हींअर तमामु घटिजी वई आहे। अॼु भलारो ॾींहुं आहे, मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त पंहिंजा वेझा वेझा क़रीबी रिश्ता जेके आहिनि न ज़रे ज़रे ॻाल्हियुनि ते करे सालनि जा साल माण्हू पोइ जॾहिं पियो हमरा गुज़ारे वञे पोइ पिया था उनजे मथां रहूं, त ज़री ज़री ॻाल्हियुनि जे करे पाण खे एतिरो असां पाण खां परे करे था छॾियूं मिटनि माइटनि पाड़े वारनि सां, त जेसि ताईं इहा टॉलरेंस न ईंदी न पाण में, ऐं आज जी दरगुज़र त असांखां ख़तमु थींदो पियो वञे ॾींहों को ॾींहुं। ज़री ज़री ॻाल्हि ते पाड़नि में ॾिसो त ॾिसूं पिया था, ज़री ज़री ॻाल्हि ते कचरे ते ज़री ॻाल्हि विड़िया, ॿारनि जो को पाण में का वॾंद चक थियो त वॾा पाण में विड़िया पिया आहिनि, उहे ॿारनि खे विहारे पाण में भाकुर पाराए वरी ॿार जॾहिं वॾा थींदा त उहे कहिड़ा पाण में दोस्त थींदा। नंढड़े दी हुनजे ज़हननि में एतिरियूं नफ़रतूं वॾड़नि विझी छॾियूं, वियो हुनजो वॾो वियो वञी हुन ते वञी अटैक करे आयो, त इहे पाण में बुनियादी शयूं मिसिंग थींदी वञनि। असांजी मुंहिंजी नानी मरू ईअं ई चवंदी त जेको ॿारनि जे लिहाज़ सां तव्हां न विढ़ंदा कयो वॾा, छो त ॿार थोरी देरि खां पोइ वरी उहे गॾु वेठा खेॾंदा, ख़ासि तौर ते जॉइंट फैमिली में ईअं हमेशह थींदो आहे, त ॿारनि जी वजह जेके मुंहिंजी पहिरीं पहिरीं भेणियूं आहिनि इहे सफ़ा ईअं कमु वराए करे विहणु शुरू थी वेंदो, त मुंहिंजे ॿार जेको आहे ईअं छो कयो ईअं। हा, मां वरी अक्सर करे जेका मां हूंदी आहे न बर्दाश्त न कंदी आहे ॿार खे, त वञो जल्दी पलांद वठी अचो, जल्दी हुन खां वठी अचो, मुंहिंजे नंढड़े खे धकु लॻो आहे ॿार वरी थोरी देरि खां पोइ वरी पंहिंजी उन विंद में पंहिंजी उन एक्टिविटीज़ में नज़र ईंदा, लेकिन वॾा जेके आहिनि साल साल जेका पाण खे दूर करे सघंदा आहिनि। उहो वॾा थी कहिड़ा पाण में वरी हुनजी कहिड़ी मोहबतूं पाण में रहंदियूं, नंढड़ा ॿार पाण में पाड़े वारा विढ़िया पिया हूंदा। अच्छा, तव्हां भला कंहिंखे ईअं कंहिं पचायो तव्हां को माना पंहिंजे रिलेटिव में ईअं करे तव्हां कोई रुठल हुजे एतिरा साल ईअं कॾहिं कयो? हा, कोशिशि कंदो भला पाड़े में तव्हां ईअं कयो, तव्हांजी पाड़े जी ॻाल्हि कई त पाड़े जा माण्हू बिल्कुलु, ऐं दोस्तनि में बि इहा ई कोशिशि कंदो आहियां ॿिनि खे मिलायां, कोशिशि वधि में वधि मुंहिंजी इहा हूंदी आहे त को पाण में हूंदा त कोशिशि कंदा हुन वञी पॉज़िटिव रोल माण्हू था करे, न त माण्हू हिकारी मुनाफ़िक़त करे वरी हुन ॿुधाए त तुंहिंजे लाइ हीउ पियो चए त हू कुझु कोन पियो, वरी ॿुधाए चएसि त तुंहिंजे लाइ हीउ बि चए पियो त हाणे घटि न थींदी। त इहे अॼुकल्ह असां में इहे शैतानगिरी ॾाढियूं अची वियूं आहिनि, त माण्हू सां विढ़ाइण में माण्हू खे वरी मज़ो थो अचे, हिकड़ी माण्हू सां तव्हां मिलायो, हुनखे करे चओ बाबा हुनजे दिलि में का ॻाल्हि ई कान्हे का, तूं हर पूरे तरह सां हुनजे लाइ नफ़रतूं ठाहे वेठो आहीं, महिरबानी करे पाण आरज़ी ज़िंदगी आहे इंसान, कहिड़ा कहिड़ा नौजवान कुंदर असांखां वञनि पिया विछड़िया, तव्हां ॾिसंदा वञो पंहिंजी हर को पंहिंजी फैमिली में ॾिसंदो त नौजवान ई अचानक असांखां विछड़े वञनि पिया, ज़हन दिमाग़ लॻाईंदो त वाकई ही दुनिया सॼी फानी आहे, इन फानी दुनिया में असां केतिरो रही सघे, केतिरो खणी छा वेंदासीं, खणी असां पंहिंजो इख़लाक़ आहे, नेक अमाल जेके आहिनि इहे असां गॾु हूंदा, जेको बहितर त सभु इहे सभु वधीक जेके असां पोटड़ी भरे जमा कयूं, जेको पंहिंजे नबी जे साम्हूं या पंहिंजे अलाह जे हुज़ूर में जेकॾहिं पेश थियूं त असां जेके इहे ऐब गुनाह जेके हुजनि साफ़ थी वञनि, ऐं अलाह जेको असांखे माफ़ करंदड़ आहे। त हींअर वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे। जी त ॾिसो ॾे थोरे जेको परदे में रहनि था असां जेके सिंधी ॿाहिरि सिंधी जेके आहे जेके हिकिड़ी असांजी ऐप आहे जेके असांजी तव्हां ॾिसो था इलेक्ट्रॉनिक मीडिया ते सोशल मीडिया ते या व्हाट्सअप ते नंबर ते जेके ॾिनल आहे, उन ते जेके पंहिंजी सऊदी दुबई जिथे जिथे असांजे सिंधी ॿाहिरि सिंधी भेण जेके आहिनि उहे क्लिप मोकिलियो, उहो न्यूज़ में जेको आहे तव्हांजी जेके आहे पंहिंजे पाण खे ॾिसी कल्चर जे हवाले सां त कीअं तव्हां इहो सेलिब्रेट ॾियारो जेको सेलिब्रेट कयो ऐं पंहिंजे प्यारनि खे ॾेखारियो, पंहिंजे सिंधवासियुनि खे ॾेखारियो जेके सऊदी में वेठा आहियो, दुबई में वेठा आहिनि, अमेरिका दुनिया जे कहिड़े बि कुझु में जेके असां सिंधी ॿाहिरि वेठा आहिनि, सिंधी भेणियूं थियनि, त उहो पंहिंजी ख़ुशी जो इज़हार जेका हिन ऐप जे थ्रू जेको तव्हां कंदा केरनि हुते पाकिस्तान में या पूरे सिंध में जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया उहो नशर करे तव्हांजी ख़ुशियूं जेको आहे उहो ॾेखारींदो त तव्हां उते रही करे पंहिंजे ॾिसो सिंध खां बि परे कोन आहियो, सिंध में ई वेठल आहियो, सिंध जे केतिरो वेझो आहियो, इहे सभु शयूं ख़ुशियूं तव्हांजी नज़र ईंदियूं असांखे, असां बि इलाही ख़ुशि थींदासीं, लेकिन तव्हां
तव्हां सभु जेके सभु गॾु आहियूं सिंध असांजी सिंध सॼी हिकिड़ी आहे चाहे हू सिंध को ॿाहिरि असांजो सिंधी माण्हू हुजे या पाण हिते सिंध में रही करे इहे सभु शयूं जॾहिं असां पाण प्रोमिनेट कंदासीं त वधीक इलाही सुठो थींदो जीअं राति असां सितारनि जी शाम मल्हाईसीं असांजे उताक में शाम जेकी सेलिब्रेशन हुई उहा सुभाणे तव्हां ॾिसी सघंदव लेकिन इंजॉय कंदो जेके तव्हां रंग हूंदव उहो मुख़्तलिफ़ हूंदा असांजी स्क्रीन ते सुबुह खां वठी राति ताईं परींहं जा इलाही जेके रंग लावा हूंदा ॾे तोड़े परदर जेके ॿार नंढा भेनरूं सभु तयारु थींदियूं ऐं मूं बि ख़ासि तौर ते इलाही सुठी तयारी कई आहे लेकिन तव्हांखे चवणो मूं सॼो जेको अॼु मूं अपर ठाहिरायो पंहिंजी हिन अजरक जो इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में ठहे पियो काफ़ी मथो हणी करे टेलर खे सॼी डिज़ाइन्स वग़ैरह ही डिज़ाइन हीअं लॻंदी त सभु चवंदा आहिनि असांजी जेकी आहे अजरक आहे इन में हर डिज़ाइन जो जेको ड्रेस जेको आहे लिबास जेको असांजो ठही सघे थो लेकिन सिर्फ़ु जीअं ख़वातीन जेकी हूंदियूं आहिनि जेकी मुंहिंजी पहिरीं पहिरीं सिर्फ़ु उन्हनि खे थोरो आइडियाज़ हणण जी ज़रूरत आहे लेकिन असांजी अजरक जेकी आहे हर स्टाइल में हर रंग में हर लुक में जेको आहे ठही सघे थी ऐं हर सम्झो न यूनिक को यूनिक जहिड़े चवंदा आहिनि स्टाइलिश हवाले सां उन में बि ऐं ट्रेडिशन हवाले सां बि जेको आहे असां उहो ड्रेसअप पंहिंजी अजरक खे इस्तेमालु करे यूज़ करे सघूं था त जीअं त अंज़ल मौजूदु हलूं था अंज़ल ते हुनखे अॼु केॾे ख़ूबसूरत तरीक़े सां केरु तयारु कयो आहे छा हुनजी पंहिंजी चॉइस हुई या थोरी घणी हुनजी मदर हुनजी हेल्प कई या सॼो ओवरऑल हिन जो पंहिंजो क्रेडिट आहे जी अंज़ल गुल तव्हांखे कीअं तयारु कयो आहे मेकअप त मूं पाणे कयो आहे ॿी हेयर स्टाइल वग़ैरह स्कार्फ मम्मी कयो आहे अच्छा मेकअप सां पाण कयो मेकअप जो शौक़ु आहे हा ही भला किथां तव्हांखे मेकअप जो शौक़ु थियो कंहिंखे ॾिसी करे या जीअं सोशल मीडिया ते काफ़ी मेकअप जी टिप्स ईंदियूं आहिनि न पार्लर वारनि खे ॾिसी पार्लर वारनि खे ॾिसी करे सही त पोइ जॾहिं ॿाहिरि शॉपिंग करणु वेंदा हूंदव त यकीनन पोइ मेकअप बि घणो वठंदा हूंदव मेकअप इलाही पियो आहे घर सही सही पोइ तव्हांजी मदर पाण जेको आहे तव्हांखे चवंदी कोन त हींअर साईं तव्हां एतिरो मेकअप कयो था सिखो था तव्हांजी अमड़ चवंदी आहे पर मूंखे शौक़ु आहे अच्छा माना तव्हां पोइ ख़ुदि ॿुधंदा कोन आहियो चलो ही नंढी नंढी ख़्वाहिश पर हलंदी न अम्मी चवंदी तूं पासे थी पहिरियां मां पंहिंजो वठां मेकअप अच्छा हिननि जा जेके कार्टून्स वग़ैरह आहिनि उन्हनि में बि इहो घणो करे ॾेखारियो थो वञे मेकअप कीअं थो थिए ईअं थो थिए मूंखे बिलीव करे कोई यकीन कोन कंदो आहे ऐं हिते जॾहिं को सुबुह में शुरू कयो तॾहिं को मेकअप करणु स्टार्ट कयो आहे त एतिरी मुंहिंजी लाइफ जी ज़िंदगी त मेकअप कोन कयो लेकिन अॼुकल्ह जा ॿार ॾिसो जेतिरी टेक्नोलॉजी वधे थी ओतिरो इंट्रस्ट हुननि जो विषय में वधे थो अच्छा त तव्हांजी जेका मदर जेको तव्हांखे ड्रेसअप कयो आहे कल्चर डे जे हवाले सां तव्हांजी तयारी को वॻो अथव तव्हां कल्चर डे बस ये कपड़ा हुआ कल्चर डे जा ॿिया बि इलाही आहिनि कपिड़ा उहे पाईंदसि कल्चर डे जा ज़बरदस्त माना तव्हां जेको अॼु वॻो छॾियो हर असांजी अजरक त जेकी आहे हर दफ़े नई हूंदी आहे असांजे अजरक जो ख़ासि तौर ते हथ जो हुनर जो को बि पर्च हूंदो आहे त जॾहिं बि पाईंदा आहियूं असांखे नयो लॻंदो आहे इहा ई त जेको असांजी ट्रेडिशन जे हवाले सां असांजी ख़ूबसूरती आहे असांजो कल्चर जेको आहे गिफ्ट आहे असांखे हर महफ़िल में अजरक जो त पहिरियां दफ़ो अजरक असां वटि माशाल्लाह सॼो साल असांजो कल्चर डे हूंदो आहे सुभाणे अल्लाह ख़ुशनसीबी आहे इहा जेकी असांजी जेकी आहे ट्रेडिशन जी जेकी सुखड़ी आहे तव्हांखे नसीब थी थिए यकीनन इहा ख़ुशनसीबी आहे अच्छा तव्हां जी चयो त तव्हां नंढी बि जेका आहे इन शइ में घणो घणो एक्टिव हूंदियूं आहिनि त पोइ इन्हनि ॿारनि जी तयारी खे यकीन कीअं ॾिसो ख़ासि तौर ते जॾहिं वॾा तयारु थी वेठा हूंदा आहिनि ॿारनि खे ॾिसंदा आहिनि त यकीन ॾिसंदा आहिनि अच्छा हीउ रंग वॻो हीअ केतिरे कलरफुल नज़र ईंदा आहिनि तॾहिं तव्हांजी छा फीलिंग्स हुजे तव्हांजे पंहिंजे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ॿारनि जी हिकिड़ी ख़ुशी आहे हिकिड़ी हुननि जी हाणे वधि में वधि डॉल्स खां वधीक मां ॾिठो आहे त हाणे मेकअप हुनजी वधीक चॉइसिस थी वई आहे ॾिसनि पियो न पंहिंजी फैमिली में त घणी नियाणियूं मूंखे हिकिड़ी नियाणी माशाअल्लाह नसीब करेसि त भला अची करे अॼु प्रोग्राम शुरू करण में कीअं लॻो अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी काफ़ी टाइम खां पोइ असां हिते अचणु थियो छा मसरूफ़ियत हुई इन करे अल्हम्दुलिल्लाह ॿई हिकिड़ो भलारो ॾींहुं जुमे ॾींहुं सैयदुल अयाम में मिलियो ॿियो वरी तव्हांजो कल्चर डे जे हवाले सां असांखे शेयरिंग मिली ॾाढो अल्हम्दुलिल्लाह असांखे बि इलाही ख़ुशी थी थैंक यू सो मच हींअर कंदासीं असां मोकिलाणी लेकिन वेंदे ते तव्हां को हिकिड़ी नात जेका असांजो दोस्त आहे बाबू ख़ासि करे जेको डिस्ट्रिक्ट रिपोर्टर भाई मटियारी उन अमर जीजल गुज़ारे विया उन सां तज़ा था कयूं ऐं कलाम उन्हनि खे असां पूरे सथ जेको आहे दुख में जेको आहे उनजे अमड़ जो जेको आहे जे शरीक आहियूं अमड़ खे जेको आहे जन्नतुल फिरदौस में जेको आहे जेको रब पाक उन्हनि खे जाइ ॾे अलाह जेके उन्हनि लाइ भलाई करे पर जेको नाज़रीन हींअर वक़्तु जेको आहे असांजे प्रोग्राम जो पुराणी पहुतो आहे की अंज़ल गुल खे बि जेके चवंदासीं अंज़ल गुल अची करे कीअं लॻो प्रोग्राम सुबुह में
सुठो लॻो मुंहिंजी वरी ॿियो दफ़ो दिलि चए तव्हां वरी ॿियो दफ़ो अचां ज़रूर तव्हां ईंदा तव्हांजो पंहिंजो ईंदा रहिजो इहो मेहरान टेलीविज़न ऐं प्रोग्राम सुबुह मेहरान बिल्कुलु तव्हांजो आहे ऐं उमेद आहे त तव्हां पाण सीढ़ी चवंदो थैंक यू सो मच मां पहिरियों मोकिलाणी कंदा पोइ वेंदे वेंदे तव्हां को नात ॿुधंदासीं जेतिरा नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी थिए पहुतो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रासवी टपाल मेज़बान चाहे ऐं ख़ैर जेकी तव्हां तयारियूं जज़्बो जेको जुनून जेको तव्हां पंहिंजे इन्ही हवाले सां पंहिंजे कल्चर जे हवाले सां प्रोमिनेट कंदा रहो तेसिताईं जेको वरी जेको आहे ख़ासि तौर ते आचर ते वरी मुलाक़ात थिए थी कल्चर डे जे हवाले सां किन ख़ूबसूरत रंग जेके तव्हांखे मेहरान टेलीविज़न ते ॾिसण में ईंदा तेसिताईं पंहिंजी सुभाणे बि स्पेशल ट्रांसमिशन जेको तव्हां इंजॉय कंदो सुबुह खां राति ताईं तेसिताईं मुंहिंजी होस्ट तेरी वाण खे ॾींदा इजाज़त दुआ में यादि अल्लाह हाफ़िज़ लेकिन इसरा हैदर साहब को किरनात ॿुधंदासीं जी सामिया में सरदार लहजा मुझी सार जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां साथ छॾींदा साथी सारा साथ छॾींदा साथी सारा हे कल हूंदसि यार जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां हो कारी कोठी आहे कब्र जी हो कारी कोठी आहे कब्र जी हो नूरी थी जानेरवार जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां हो सख़्त पुछाणो थींदो जॾहिं सख़्त पुछाणो थींदो जॾहिं हो नज़र कजानंगदार जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां सामीअ में सरदार हो लहजा मुंहिंजी सार जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां हो राहू तुंहिंजो नसीरन माणो हो राहू तुंहिंजो नसीरन माणो हो ॾिसंदो पियो मन ठार जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां हो जहिड़ो आहियां तुंहिंजो आहियां सामीअ में सरदार हो लहजा मुंहिंजी सार जहिड़ो आहियां तुंहिंजो